नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इंसान जें टाइम मरंदो आहे टे शयूं अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन सां गॾु हलंदियूं आहिनि। टे शयूं उन सां गॾु हलंदियूं आहिनि, उनजो माल, उनजी औलाद, उनजो औलाद, उनजो नेक अमाल। अरबनि जे ज़माने में पहिरियों इहो हूंदो हो त जॾहिं को माण्हू इंतकाल करे वेंदो हो न त उन सां गॾु उनजो अहल हलंदो हुयो, उन सां गॾु उनजो माल बि खणी हलंदा हुया। ऐं टे नंबर ते उन सां गॾु उनजो अमल। अल्लाह जे नबी फरमायो ॿ शयूं बंदे खां वापसि मोटंदियूं आहिनि, ॿ शयूं वापसि मोटंदियूं आहिनि। छा? हिकु जेको आहे माल बि अरब जेको आहे क़बर ताईं माल खे आणे करे वापसि मोटाईंदा घर जे तरफ़। ऐं ॿिए नंबर ते अहल जेको हलंदो आहे, जेके रिश्तेदार भाइर वालिद ऐं अहिड़ी तरह जेके बि क़रीबी रिश्तेदार आहिनि सभु क़बर ताईं हलंदा। क़बर खे जंहिं टाइम दफ़न कयूं सभु जेको आहे वापसी मोटंदा। अल्लाह जे नबी फरमाए हिकिड़ी शइ जेकी आहे क़बर में जेकी आहे मुक़दम हूंदी आहे, हमेशह जेकी आहे क़बर में जेकी तव्हां सां गॾु हूंदी आहे, अल्लाह जे नबी फरमाए उहो तव्हांजो अमल आहे, उहो तव्हांजो नेक अमल आहे। जेतिरी तव्हां नेकी कंदव ओतिरी जेको आहे क़बर में जेकी आसानी तव्हांखे थींदी।